नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ हथुंगे में गवर्नमेंट हाई स्कूल हथुंगे में वज़ीर आज़म इमरान खान पारां एहसास कफ़ालत प्रोग्राम जे ॿिए ॾींहुं बि मुस्तहक़ औरतुनि खे इमदादी रक़म 12,000 ॾियण जो अमल जारी है। इन मौक़े ते रश खे कंट्रोल करण जे लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो वॾो अंग सेंटर ते मुक़ररु कयो वियो। इन बावजूद इमदादी सेंटर ते औरतुनि जी तमामु घणी रश नज़र आई। कोरोना एमरजेंसी बावजूद खिपरो पुलिस ऐं इंतज़ामिया औरतुनि जी रश ख़त्म करण बजाए खेनि हुजूम जीअं सेंटरनि में गॾु विहारियो वियो आहे। इन करे सिंध हुकूमत पारां कोरोना खे ख़त्म करण लाइ कयल कोशिशनि खे सिंध हुकूमत जे पंहिंजी इंतज़ामिया कोरोना एमरजेंसी संगीन भंजकड़ी कंदे सभिनी औरतुनि खे मुफ़ासिले ते बीहारण बजाए गॾु विहारे छॾियो आहे। जॾहिं त पैसा वठण जे लाइ आयल अक्सर औरतुनि पंहिंजे मासूम ॿारनि खे पाण सां गॾु आंदो आहे ऐं मानी बि पाण सां गॾु खणी आयूं आहिनि। जॾहिं त सेंटरनि ते इमदादी रक़म ते कंहिं बि क़िस्म जी कटौती नाहे। कंहिं बि इमदादी रक़म मां कटौती कई त उन ते केस दाख़िल कयो वेंदो ऐं पैसा ॾींदड़ ओमनी शॉप वारनि खे मास्क समेत कोरोना खां बचण जे लाइ के बि हिफ़ाज़ती उपाउ कोन वरितल हुआ ऐं न वरी मुस्तहक़ औरतुनि खे मुंहुं या हथ ते को मास्क पातल हो। मूंखे अञा कोन मिलिया अञा हलनि पियो 5 ॾींहं थिया वेठा आहियूं। पैसा मिले कोन थो रश में। असांखे पैसा मुर्गा अलाए चई तो पैसा असांजा आया कोन मथा कोन आया आहिनि। असांखे मुर्गा ग़रीब आहियूं त असांखे रुपयो कोन अञा मिलियो मथा ई कोन मिलिया आहिनि। निकिरूं था मानी बि कोन था खाई। नंढड़ा मासूम बच्चा छॾूं था 5 ॾींहं वेही वेही सुकी वापसि वञूं राति जा। पोइ असांजी ॾिस ग़रीबनि जी केरु ॿुधे कोन थो। पंहिंजी वारा ने हर कोई पाण ॾिए थो मर्ज़ी वारा न ॾिए थो मर्ज़ी वारा। असांजो वस्तो कोन आहे। असांजे दिलि में आहे ग़रीबनि जा आया आहिनि त वठी वञूं बचनि खे खारायूं। नथा मिलनि। हाणे ॾिस केतिरा 5 ॾींहं आहिनि सॼो खिपरो रुली अञा 3 ॾींहं सही की हिते आई अॼु आउं वेठी चांहि जो कोप कोन पीतो अथई। पोइ वधीक सहूलियत पाणी जी कुझु आहे। मामूली नलको आहे पाणी जी सहूलियत आहे वाकई। बाक़ी न मानी बानी का शइ कोन आहे। मानी बानी का शइ कोन आहे। ईअं बाबू ॾिस नंढड़ा बच्चा हाणे हुते छॾी आहियूं। किथे रहियो खिपरो हुते छॾी आहियूं मासूमनि खे। अलाए मानी आहे पाणी आहे कुझु ई कोन। हाणे हिते वेही वेही असीं हाणे मोटी वञूं था। आहे कोन छा कयूं। पोइ ग़रीब कोन था रसूं न असीं। सभु कोई पंहिंजी सिफ़ारत हले थी। अलाए खे ख़बर आहे असांखे ग़रीबनि खे त कोन मिलनि थिया न। असांखे पैसा अञा मिलण कोन था। वेठा आऊं अहसास सां ॿियो असांखे खाइण पीअण लाइ शइ का कोन। पाणी ढुक पीओ त वेठा आऊं अञा टाइम 3 ॾींहं थिया असांखे पैसा मिलण कोन। रुगो रश थी आहे ईअं थी उनजे करे। पाणी असांखे ॿी खाधे पीते कोन्हे का सहूलियत। पाणी आहे सोच पीओ वेठा आऊं बाक़ी असांखे पैसा ई मिलनि। पैसा कालो काल वेठा आऊं। ॿियो हाणे उन पाणी हिते पीतोसीं कालो काया ॿार उते छॾियासीं। ॿियो हाणे छा थर में वेठा आहियूं। ॿियनि जी सभु हिते सुखो आहे। असां वटि सुखो पाणी जो कोन्हे। उहो बि खारो पाणी मिठो उहो बि कोन्हे को। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।